بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم محترم नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमत अल्लाहि वबरकातुहु। हिकु अहम सुवाल जेको हिन वक़्तु तमामु घणो राइज आहे यूट्यूब ते या सोशल मीडिया ते सवाल हली रहियो आहे। सवाल इहो आहे त जनाब सैयदा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो हक़ फ़िदक जेको ग़सब कयो वियो, अगरि जनाब सैयदा जो फ़िदक ग़सब कयो वियो त जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो दौरु आयो ऐं पाण ख़िलाफ़त जे मनसब ते फ़ाइज़ थिया त उहो हक़ पाण अलैहिस्सलातु वस्सलाम छो न वरितो। इन जे बारे में अलामा सदूक़ अलैहिर्रहमा पंहिंजी किताब अल-शराए में कुझु इलतूं लिखियूं आहिनि, जंहिं मां ॿ इलतूं खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं त हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम जनाब सैयदा जो हक़ फ़िदक वापसि छो न वरितो। जनाब शेख सदूक़ अलैहिर्रहमा रवायत नक़ल कई आहे सतनि वास्तनि सां अबू बसीर खां। अबू बसीर अलैहिस्सलाम फरमाइनि था त मूं हज़रत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम खां सवाल कयो त लेमा लम याख़ुज़ अमीरुल मुमिनीन फ़िदक लम्मा वलियुन्नास वलिअय्यि इल्लतिन तरकहा। त जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम माण्हुनि जे मथां सुल्तान थिया, वली थिया ऐं हुकूमत में आया, पाण फ़िदक वापसि छो न वरितऊं। त उनजे जवाब में इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था लिअन्न ज़ालिम वल मज़लूम काना क़दमा अलल्लाह व असबल्लाहुल मज़लूम व आक़बज़ ज़ालिम। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था इन करे जो ज़ालिम ऐं मज़लूम ते ख़ुदावंद आलम जो फ़ैसिलो थी चुको आहे त ख़ुदावंद आलम मज़लूम खे उनजो सवाबु ॾिनो आहे ऐं ज़ालिम खे पंहिंजे ज़ुल्म ते अज़ाब ॾिनो आहे। फ़करहो ऐं यस्तरजिउ शयअन क़द आक़बल्लाहु अलैहि ग़ासिबहु व असाब अलैहिल मग़सूब। पोइ हज़रत अली अलैहिस्सलाम इन शइ खे पसंदि न पिया कनि त उन ई शइ खे वापसि वठनि जंहिं शइ जे बारे में ज़ालिम ते अज़ाब थी चुको हुजे ऐं मज़लूम खे उन शइ जे बारे में सवाबु मिली चुको हुजे। मौला पसंदि नथा कनि त उहो ग़सब थियल हक़ जंहिंजे ग़ासिब खे अज़ाब थी चुको हुजे, यानी इहा निस्बत इशारो आहे उन शइ जी त उनजो ग़ासिब जॾहिं हिन दुनिया तां फ़िदक जा ग़ासिब विया त उन्हनि ते अज़ाब नाज़िल थी चुको हो ऐं जनाब सैयदा जॾहिं हिन दुनिया ते विया त उन खे उनजो अजर मिली रहियो आहे। ऐं ॿी हदीस ॿी जॻह ते शेख सदूक़ अलैहिर्रहमा नक़ल कई आहिनि, रवायत नक़ल कई आहे अबिल हसन खां त हू फरमाइनि था त मूं अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम खां सवाल कयो लेमा लम यस्तरजिउ फ़िदकन लम्मा वलियुन्नास, तव्हां जॾहिं माण्हुनि जा हाकिम थी चुको त तव्हां फ़िदक वापसि छो न वरिती। त इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था लिअन्ना अहल बैत ला नाख़ुज़ हुक़ूक़ना मिम्मन ज़लमना इल्ला हुवा। असां पंहिंजा हुक़ूक़ असां अहल बैत आहियूं, असां पंहिंजा हुक़ूक़ जेके असांखां ग़सब थिया आहिनि असां पाण नथा वठूं सवाइ जॾहिं ख़ुदा असांखे उहे वापसि ॾियारे। नहनु औलियाउल मुमिनीन, असां मोमिननि जा वली आहियूं। इन्नमा नहकुमु लहुम, असां मोमिनीन जे लाइ फ़ैसिलो कंदा आहियूं। व नाख़ुज़ु हुक़ूक़हुम, असां मोमिनीन जा हुक़ूक़ वठंदा आहियूं। मिम्मन ज़लमहुम, जेके उन्हनि ते ज़ुल्म सां उन्हनि खां वरिता विया असां मोमिनीन जा हुक़ूक़ वठंदा आहियूं। ला नाख़ुज़ लिअनफुसिना, असां पंहिंजा हुक़ूक़ पाण पंहिंजे लाइ न आहियूं वठंदा। इहे ॿ इलतूं जेके हिकु इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम खां ऐं ॿी मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम खां नक़ल थियल आहे। इन्हनि ॿिनि इलतनि जे करे इमाम अलैहिस्सलाम हक़ जेको फ़िदक ग़सब थी चुको मौला पाण वापसि न वरितो। इन्हनि ॿिन्ही इलतनि मां इहा शइ ज़ाहिर थिए थी त जॾहिं उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे दौर में फ़िदक कुझु अरसे जे लाइ अहल बैत खे मिलियो त उन में उहा जीअं मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम फरमाइनि था त असां पंहिंजो हक़ पाण नथा वठूं सवाइ जो ख़ुदा मोटराए, यानी इहा शइ
इन जी तरफ़ इशारो आहे त अगरि बाद में उहो हक़ु मिलंदो त असांजी कोशिशि न हूंदी, उहो ख़ुदा जी तरफ़ां असांजे मथां इनायत हूंदी। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।